एक बार हिकिड़े गुरुकुल में सब ॿार पढ़ंदा हुया। हिकिड़े ॿार जो जन्मदिन हुयो। चओ हरे राम। तो जन्मदिन ते वो अलग घर जी ड्रेस पाईंदा आहिनि न भाई, हा न, भाई जन्मदिन आहे त ठीकु आहे, छूट आहे उनखे, बढ़िया घर जी यूनिफॉर्म कोई बि पाए अचे, स्कूल यूनिफॉर्म में भले न हुजे। वो ॿार ॾाढो ख़ुशि कि मुंहिंजो जन्मदिन आहे ऐं सोने जी मुंडी पाए आयो स्कूल में, लिखे पियो, कुछ पढ़ाई पियो करे, त बार बार वो हथ में उनखे गड़े पई, लगे पई, त 2 मिंट खणी उन रखी पंहिंजे टेबल ते ऐं लिखण लॻो। एतिरे में वो गायब थी वई, कंहिं चोरी करे वरिती। वयो मास्टर साहब ॾे, गुरुजी गुरुजी, हा पुट छा थियो? गुरुजी मुंहिंजे सोने जी जेकी अंगूठी वो गायब थी वई, कंहिं चोरी करे वरिती आहे। गुरुजी वीचारा ॾाढा सरल हुया, उन्हनि चयो अरे तूं सोने जी अंगूठी पाए छो आहे भाई? चई अॼु जन्मदिन हुयो त मुंहिंजी माता चयो कि पुट हे अंगूठी पाए वञ। मां बि माता जी ॻाल्हि मञी अंगूठी पाए आयुमि, गड़े पई त लाहे रखी। हाणे 2 मिंट पहिरियों हिते ई हुई, पर हाणे लॻे थो कंहिं चुराए वरिती आहे। गुरुजी मां घर वेंदुमि त माता ॾाढो डांटींदी, तव्हां दया करे उहो ॻोल्हाए ॾियो, महिर कयो। गुरुजी चयो पुट चिंता न कर, बिल्कुलु बिल्कुलु ॻोल्हे था ॾियूं तोखे, तूं चिंता न कर। हाणे गुरुजी कंहिंजे मथां इल्ज़ाम लॻाइनि? ऐं एॾा ॿार, त गुरुजी चयो सभिनीनि जी तलाशी वठंदासीं भाई। चओ राम। पर गुरुजी ख़बर अथव कीअं तलाशी वरिती? गुरुजी सभिनीनि जी अखियुनि में पटी पाती, हिकिड़ी कारी पटी सभिनीनि खां घुराई ऐं सभिनीनि जी अखियूं बंदि कयूं। गुरुजी चयो हाणे बीह रहो भाई। ऐं गुरुजी हिकु हिकु माण्हू वटि विया, हिकु हिकु ॿार जा उन्हनि जेब ॾिठा। जॾहिं सभिनीनि ॿारनि जा जेब ॾिठूं त हिकिड़े ॿार जे जेब मां उहा अंगूठी निकिती। हाणे गुरुजी चयो बसि सभु पटियूं लाहियो भाई, ऐं उहो अंगूठी जंहिं ॿार जो हुई उनखे ॾिनऊं, वापसि पारायूं। चयो हाणे घर वञी लाहे अचां, सुभाणे खां न पाए अचां भाई। हाणे जंहिं ॿार उहो चुराई हुई उहो थर थर कांपे। हुन वीचारे खे चिंता थी कि अरे त गुरुजी मुंहिंजो हाणे पर्दोफाश कंदा, सभिनीनि खे ॿुधाए छॾींदा, गुरुजीअ जे नज़रुनि में त मां किरी पियुमि। पर गुरुजी कुझु बि न चयो। चओ हरे राम। वरी हू पंहिंजी पढ़ाई कराइण लॻा। ॿार ॾाढो घबराए, हे पक छुटीअ महिल मूंखे पकड़ींदा या मुंहिंजे माता पिता खे कंप्लेन कंदा, मां त वयुमि। गुरुजी कुझु बि न कयो। पूरो ॾींहुं गुज़री वियो, कंप्लेन बि न थी। ॿिए ॾींहुं आया त प्रेयर थींदी आहे, प्रार्थना में बीठो, त ओॾी महिल बि चिंता लॻी कि हाणे लॻे थो पूरे स्कूल जे साम्हूं, मां सोचां पियो क्लास जे साम्हूं ॿुधाईंदा, पर हाणे पूरे स्कूल जे साम्हूं मूंखे पक ज़रूरु ॿुधाईंदा सभिनीनि ॿारनि खे कि भई कल्ह हिन ई चोरी कई आहे। थर थर कांपे, पर गुरुजी कुझु बि न कयो। ऐं पढ़ाइण आया त स्वाभाविक जीअं ॿियनि ॿारनि खे पढ़ाइनि पिया, तीअं उनखे बि पढ़ाइनि पिया। चओ राम। उनखे आश्चर्य थियो, अंदरि ई अंदरि ॾाढी ग्लानी थी। हाणे त भरोसो थियो कि बसि गुरुजी मुंहिंजो ढक ढकिन था, उहो कंहिंखे न ॿुधाईंदा। अफ़सोस थियो कि मां कहिड़ा कम पियो कयां। मां अहिड़े गुरुअ जो शिष्य आहियां, उनजो सेवक आहियां, मां उनजो ॿार आहियां, पढ़ाई तो मूंखे कराए। नंढे ॿार खे बि इहो ज्ञान अची वियो। कसम खाधई कि बसि हाणे मां कॾहिं चोरी न कंदुमि। खूब मन लॻाए पढ़ाई करण लॻो। गुरुजी बि खूब ध्यानु ॾियण लॻा सभिनीनि ॿारनि ते। पढ़ी लिखी करे कई साल गुज़री विया त ॾाढो वॾो ऑफिसर ठही वियो, ॾाढी वॾी पोस्ट उनखे मिली। काफ़ी सालनि खां पोइ जीअं न ॿारनि जो रीयूनियन थींदो आहे, स्कूल में वरी मुलाक़ात थींदी आहे, सभु वेंदा आहिनि, त स्कूल वारनि, गुरुकुल वारनि सभिनीनि ॿारनि खे इनवाइट कयो। त हाणे हे त ॾाढो वॾो हस्ती बणिजी वियो, इनखे बि इनवाइट कयूं। चयूं भाई तव्हां बि अचो। सभु शामिल थियो। ॾाढो सुंदर हिकिड़ो प्रोग्राम रखियो आहे। सभु ॿार आया। हे जेको जंहिं चोरी कई, जेको हाणे ॾाढो वॾो पोस्ट ते पहुची वियो आहे, इन जी अखियूं पंहिंजे गुरुअ खे ॻोल्हनि। इहो गुरुजी किथे आहिनि? वॾनि खां पुछी, चई हिकिड़ा मास्टर जी हूंदा जिन असांखे पढ़ायो, नालो ॿुधाई। चई उहे? चई उहे त रिटायर थी विया आहिनि, घर पासे में ई अथनि। चई उन्हनि खे बि घुरायो, उन्हनि जा दर्शन करायो। चई असां जेके बि अॼु हिन महिल हिते बीठा आहियूं, उन्हनि जे कारण ई बीठा आहियूं। गुरुजी खे बि वठी आया, गुरुजी बि शामिल थिया। हे वञी करे गुरुजीअ जा पेर पवण लॻो। चई गुरुजी मूंखे सुञाणियो? चई पुट तूं केरु? चई अरे मूंखे तव्हां पढ़ायो आहे। चई मां त कई ॼणनि खे पढ़ायो आहे, हाणे कंहिंखे कंहिंखे यादि थोरी रहंदा सभु। तूं केरु आहे? नालो वालो ॿुधाए, पंहिंजो नालो ॿुधाई। गुरुजी यादि अथव? मां तव्हांखे हिकिड़ी घटना यादि कराईंदुमि त तव्हांखे मुंहिंजी यादि अची वेंदी। चई यादि कराए, यादि कराए। चई बचपन में गुरुकुल में हिकु बार चोरी थी, हिकिड़े ॿार जी अंगूठी चोरी थी वई।
हा हा याद अची वियो भाई, याद अची वियो। चई गुरु जी मां उहो ई त आहियां जे चोरी कई। चओ हरे राम, तव्हां मूंखे न सुञातो? गुरु जी खिलण लगा, चयो न भाई मां तोखे न सुञातो, तूं चोरी कई? चई गुरु जी कमाल आहे, तव्हां भुलिजी वियो, मां ई त चोरी कई, मुंहिंजे ई जेब मां त तव्हां कढी अंगूठी। या तो तव्हां सभिनीनि खे पटी ॾिनी हो, अखियुनि में पटी पाती हो, ताकि कोई कंहिंखे सुञाणे ई न सघे कंहिं चोरी कई आहे, तव्हां ई त मुंहिंजे जेब मां कढी। गुरु जी खिलण लगा, चयो प्यारा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए? जी गुरु जी, उन ॾींहुं केवल तव्हां ॿारनि पटी न पाती, मां बि पंहिंजे अखियुनि ते पटी पाती। चओ हरे राम, मां बि पंहिंजे अखियुनि ते पटी पाती, इन जे लाइ ईअं न थिए जंहिं ॿार जे जेब मां उहा अंगूठी निकिती त मुंहिंजी भावना उन जे लाइ बदिलजी वञे। चओ हरे राम, ईअं न थिए मां ॿियनि ॿारनि ते ध्यानु ॾियां ऐं इहो सोचे करे कि हिन हिकु बार चोरी कई आहे, हे चोर आहे, हिन ग़लती कई आहे, मां हिन ते ध्यानु न ॾियां। मां गुरु आहियां, मुंहिंजे अंदरि इहा भावना न अचे, इन जे लाइ मां बि पंहिंजे अखियुनि ते पटी पाती। चओ राम, अॼु ॾींहं ताणी मूंखे ख़बर न हो कंहिं चोरी कई आहे। अखियुनि में जल भरिजी आयो, ॿार जे चरणनि ते किरी पियो, चवण लॻो मां त केवल हिकिड़ो साधारण तव्हांखे मनुष्य सम्झां पियो, सुठे आचरण वारो, पर तव्हां त देवता आहियो। चओ राम, चरणनि ते किरी पियो।